हान 10 साल बाद टीबी मतलब त फालिज जे मरीज़ पेनू फ़कीर मिस्कीन इमाम बख्श झटियाल जे घर ते मोहम्मद आलिम मोची बासर ढोंगी पान के हुसैनी फ़कीर सर्राईंदड़ मोहम्मद नवाज़ महर जे ज़ोर ते पर क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्नाह रहमतुल्लाह अलैह जे विच में अचण ते खेसि बाइज़त घर पहुचायो वियो। पर सवाल उहो आहे त वाकई वियाजी मोहम्मद आलिम मोची जा पैसा इमाम बख्श झटियाल ॾे हुआ त हू 10-12 साल छो ख़ामोश रहियो ऐं हू एतिरो त ज़ालिम शख़्स आहे जो ॿिए भेरे बि मुअज़्ज़िज़ीन फ़ैसिलो कयो पर हू फ़ौरन फ़ैसिले तां फिरी वियो। उन वक़्त बि हुन मिस्कीन पेनू फ़कीर मोहम्मद बख्श झटियाल खे हिकु मुक़ाम में सुबुह खां शाम ताईं उन बुख ते कंडी में ॿधी तशद्दुद कयो। पीर मुंहिंजो डंडो मोटियो त हे पीर में उते कंडे सां ॿधो पियो हो झंडो लॻल पीर में होॾो जंग में बि जंजीर झंडो लॻल। पुलिस चोरी वारे वाक़े ते एॾे वॾे ज़ालिम मोहम्मद आलिम मोची खे गिरफ़्तार बि कयो। मोचड़ा बि आहियूं ॿधऊं जंजीर हणी पेरनि में उते हिकिड़ो सुको हुयो मादी शाह पीर आहे उन में कंडो उन सां ॿधी छॾियो। मां पाणी घुरियो चयो भाउ हिन खे पाणी न 10 साल मां ॾे न आया आहिनि 10 सालनि में न पुछूं त दा पैसा आहिनि कणक जा कुझु बि न आहे। पोइ कुंजियूं हुननि कढियूं गोदे में मां जंडरा खोले हिन खे माना उहे कुंजियूं तव्हां कढरायूं या उन्हनि पंहिंजी मर्ज़ी सां? न न न मां उनखे गारियूं ॾिनियूं पोइ आलिम पाण संदे गोदे में गुंजियूं कढियूं पोइ जंडरा मां पाण खोलिया। न बाबा असां व्याज कढियो आहे व्याज 70,000 वठंदा मां भेण जूं गारियूं ॾिनऊं कुंवारो माण्हू आहे मोहम्मद मुराद नालो जी मां उनखे गाह ॾिनी उन्हनि सॼियुनि उनजे मुताद में मूंखे गारियूं शुरू करे ॾिनऊं। थींदो आहे दर दर ते इंसानु आहे अलाह माफ़ी ॾे साईं। 5 मन ॾिनई त हुन में 15 लिखई ठीक आहे न ठीकु माना व्याज सिधो सां सिधो साईं चई सही असां फेरी खाओ वरी मां वरी संगत था जा फ़ोन कराया कुरान किताब खणी आया साईं महिरबानी करे तव्हांजे पारे में वेठा आहिनि जेको हाणे शाम जो हुन मोचनि खे घुरायो पासे ॿार तव्हां फ़ैसिलो बि पाण करायो मुला मछरू जे हाजी नवाब न आहे उन्हनि चयो रेतो जे ज़ोर खे बि मोकल आहे मामन सां आयो असां पंहिंजे फ़ैसिले ते न बीठाऊं। मोहम्मद नवाज़ जो उन अब्बासी सां को तलक आहे छा साईं? कुझु बि कोन्हे सारे मांझे में वेठो आहे माना हिकिड़ी मोतबरी। अच्छा मोतबरी ॾाढ जंहिंखे चइबो आहे ॾाढ उन करे हे जेको आहे ज़ोरी हुनजो दहशत गर्दी करे पैसनि में ऐं उन लिखत न ॻाल्हि न पन कुझु बि कोन्हे उन दादागी करे ज़ोरी जेको आहे न मां तव्हांखे अर्ज़ु कयो न साईं ॿुधो न मां इहा आगाह कई आहे एस जो घोटकी खे 3-4 चौक जेको आहे अकबर मारक जी ठीकु माथेलो मूमल जी माड़ी पोइ उन जे लाइ त इमाम बैक मां इहे वटि वीचारा 15,000 मुंहिंजे गोदे में बि कढी विया आहिनि जो हाणे पाणी घुरां थो त चवनि था मुटी ॾियूं इहो पाणी पीओ। कॾहिं कॾहिं मिसकीन बेसहारा ऐं लाचार माण्हू जी दास्तान ॿुधी अखियूं आलियूं थियो वञनि ऐं दिलि रत रोइण ते मजबूर थियो वञे। अहिड़ो ई मिसाल यूसी अली महर जे शहर अली महर में मिसकीन लाचार इमाम बख्श झटियाल जे वाक़े जा जॾहिं क़ौमी हक़ीक़त पेरा खयां त सबूतनि सां ज़ुल्म जो अलमनाक वाक़ियो नज़र आयो। 10-12 साल अॻु मिसकीन लाचार पेनू फ़कीर इमाम बख्श झटियाल ज़ालिम वियाजी मोहम्मद आलिम अब्बासी मतलब त मोची खां तक़रीबन 10-12 साल अॻु कणक जा 10 मण वरिता हुआ जंजी रक़म व्याज सुमेत 13,000 मुक़रर कई वई हुई। तंहिं हूंदे बि वियाजी मोहम्मद आलिम मोची हुन खां 1 साल बाद 15,000 भराए वरिता ऐं ॻाल्हि ख़तम थी वई। उन वक़्त बि हुन मिसकीन पेनू फ़कीर मोहम्मद बख्श झटियाल खे हिकु मुक़ाम में सुबुह खां शाम ताईं उन बुख ते कंडी में ॿधी तशद्दुद कयो। जी अदा मां साईं फालिज जो मरीज़ आहियां जी मां 10 साल पहिरें कणक वरिती आलिम मोची खां जी मुंहिंजो फी माण्हुनि जो हुयो 1000 रुपयो 10 माण्हू जी कणक जी उन जी खुटायो रक़म घणी 13,000 जी 13 ॾींदे तूं मां उन टाइम ते न ॾेई सघियुमि पोइ पैसा खणी वियुमि मां 15,000 हुया गोदे में जी मां उते जीअं पुॻुमि हुननि बसि ईअं वठ करे मूंखे मोचड़ा बि आहियूं ॿधऊं जंजीर हणी पेरनि में उते हिकिड़ो सुको हुयो मादी शाह पीर आहे उन में कंडो उन सां ॿधी छॾियो। शाम थियण वक़्तु ख़बर पवंदे ई ॻोठ लुत्फ़ महर जे रहवासी मुअज़्ज़िज़ शख़्सियत मोहम्मद सूमर महर पंहिंजी ताक़त ते अची ज़बरदस्ती चाबी खसे तालो खोले बदमस्त ज़ालिम वियाजी मोहम्मद आलिम अब्बासी
मतिलबु त मोची जे ज़ंजीरनि मां आज़ादु कयो। हिन वक़्तु मौजूदु आहियां ॻोठ लुत्फ़ अली महर में। जीअं त ही मोहम्मद सूमर जंहिंजो इमाम बख़्श झटियाल वीडियो में नालो खयो ऐं चयईं त मां महदी शाह में ॿधल हुयुसि ऐं मूंखे मोहम्मद सूमर छॾायो। जीअं साईं खां हक़ीक़त ॼाणियूं था। जी अदा छा सदाकत आहे साईं? हा मां बि पीर मुंहिंजो उथंदो मोटियो त हे पीर में हुते कंडे सां ॿधो पियो हो झंडो लॻल पीर में, होॾो जंग में बि जंजीर झंडो लॻल। पोइ मां मोचनि खे गारियूं ॾिनियूं त मां चयो तव्हां हिन ग़रीब वीचारे खे छो ॿधो आहे भला। पोइ उन जे लाइ त इमाम भाई मां इहे वॾा वीचारा 15,000 मुंहिंजे गोदे में बि कढी विया आहिनि। जो हाणे पाणी घुरां थो त चवनि था मुटी ॾियूं इहो पाणी पीओ। मां पाणी घुरियो चयो भाउ हिनखे पाणी न ॾियो, मुट ॾियोसि, गिलास में मुटी ॾियोसि। एॾो वॾो जुर्म कयो हुई छा? असां वटि ॾाढा हुया मथे खां पोइ न। मां मिसकिन पोइ साईं आयो सूमर नालो अथसि, मां उठ चढ़ाईंदो आहे। उन मूंखे छॾियो अची चए भला माण्हू मारींदा हुआ सुबुह जो ॿधी छॾियो मां ॿधो पियो आहे। उन छॾायो मूंखे, मां घर आयुमि। 10 साल मां ॾे न आया आहिनि। 10 सालनि में न पुछूं त पैसा आया आहिनि, कणक जा कुझु बि न आहे। हाणे हाजी नाज़े मार खे वठी अॻु में आया आहिनि 2 दफ़ा। हिकु दफ़ो घर आया मां कोन हुयुमि, हिकु दफ़ो पीर वटि आया आहिनि उस्मान शाह। पोइ कुंजियूं हुननि कढियूं गोदे में मां जंडरा खोले हिन खे माना। उहे कुंजियूं तव्हां कढरायूं या उन्हनि पंहिंजी मर्ज़ी सां? न मां हुनखे गारियूं ॾिनियूं। पोइ आलम पाण संदे गोदे में गुंजियूं कढियूं। पोइ जंडरा मां पाण खोलिया। जंडरा तव्हां खोलिया? हा जंडरा मां। इहा माना वाक़ई ॿधल हुयो? हा ॿधो। मां चयो बाबा पैसा त तव्हां वठी विया हुए, अञा 2000 मथे वठी विया हुए। चवंदा बाबा असां व्याज कढियो आहे, व्याज 70,000 वठंदा हुआसीं। व्याज 70,000? हा जी। 10 साल गुज़री विया आहिनि, पैसा 70,000 तो ॾिया। पोइ मां ॻोठ जा वॾा नंढा आहिनि उन्हनि खे मां मौज़नि खे चयो मां साईं मां मिसकिन आहे। टोपी लाहे उन्हनि खे पेरनि ते रखियमि। मां जी अदालत कयो बाबा हाणे मां किथां 70,000 आया? मां 70,000 ॾेई न सघंदुमि। मां चयो मूंखे तव्हां ॻोल्ही हणो, मां वटि आहिनि कोन, इन मां खाईंदो मां बचा पालियां थो। पोइ साईं हुननि वरी साॻियो हुननि खे कुझु चयो, चङाई वधाई बाबा ठीकु आहे। हाणे 13,000 ॾे पोइ तूं पंहिंजी ॿकरियूं पाया। ॿकरियूं पाए विया त मां छोकिरे खां कुटे करे कमंद में चढ़ाईंदो बीठो, उनखे मार ॾे तो खसे विया। ॿकरियूं खसे विया? ॿकरियूं खसे विया। 6 माण्हू हुया, 2 ॿकरियूं पाए विया। उन छोकिरो नंढड़ो उनखे थप्पा हाणे खसे विया। मां मरीज़ माण्हू घर पियो आहियां। पोइ हिननि फ़ैसिलो कयो बाबा हाणे 13,000 ॾे अॼु तूं पंहिंजी शाम ॿकरियूं पाए। मां भई 1000 करे शाम जो खणी वियुमि। चयो कलाक लेट आयो, हाणे तुंहिंजो मुदो ख़तमु आहे। हाणे 70,000 कलाक में मुदो ख़तम थी वञे थो? ख़तमु मुदो आहे। 70,000 ॾे ठीकु आहे। गारियूं ॾियणु शुरू थी विया। मां भेण जूं गारियूं ॾिनऊं। पोइ हुते उन्हनि जे ॻोठ में माड़ो माण्हू आहे, मोहम्मद मुराद नालो अथसि। जी। मां उनखे गांह ॾिनी। उन्हनि छॾियो, उनजे मुताद में मूंखे गारियूं शुरू करे ॾिनऊं। जॾहिं त उन मामले बाबति ॻोठ लुत्फ़ महर जे रहवासी रिटायर पुलिस ऑफिसर मोहम्मद मुराद महर क़ौमी हक़ीक़त सां टेलीफोन लाइन ते हिन तरह वीचार वंडिया। मुराद महर जी बाबा जी। तव्हां साईं गाज़ी जे ॻोठ जा मोज़िज़ शख़्सियत आहियो ऐं पुलिस जा बि ऑफिसर रिटायर आहियो। तव्हांजे ॻोठ में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे जेको हिकिड़ो झटियाल आहे मिसकिन, उन जूं के ॿकरियूं खसिजी वियूं हुयूं ऐं उन खां उन्हनि ज़बरदस्ती खसे विया आहिनि। उहे तव्हांजे पाड़े में के आबासी वेठा आहिनि। इहो इन जी 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 अच्छा मोची आहिनि सर। इन्हनि जी छा हक़ीक़त आहे? तव्हांखे का ॼाण आहे छा? साईं मौजूद शख़्सियत असांजो वॾो आहे जमालुद्दीन महर, ॻोठ जो लुत्फ़ अली महर जो उहो आहे। मां मौजूद कोन आहियां, मां हिकिड़ो पुलिस ऑफिसर रिटायर आहे। मां बि हिकु झटियाल 10-12 साल थींदा चयो साईं असांखे कणक बोल कई मोहम्मद आलिम खां, माना व्याज 5 मन ॾिनई त हुनखे 15 लिखई। ठीकु आहे न? ठीकु, माना व्याज सिधो सां? ऐं सिधो साईं उहो टाइम पेट जेको हुयो उहो गुज़री वियो हो, ग़रीब थी वियो, मिसकिन थी वियो, पिंदो आहे दर दर ते इंसान आहे, अलाह माफ़ी ॾे साईं। उहो पिंदो आहे, माज़ूर आहे, हुनखे फालिज थियल आहे। हाणे कल्ह जेको आहे हथियारबंद माण्हू वठी त हुनजे घर उहो पंहिंजो माल बीठो सरवर मार न जेकी ज़मीन घेराबाद कई आहे, इहे वरिया मुंहिंजे कम में 4-5 मोटरसाइकिल माण्हू जेका वठी करे उन्हनि जी ॿकरियूं खाया 2
वरी उन में असांजे ॻोठ जो आहे मोहम्मद नवाज़ महर हुसैनी फ़क़ीर, वरी उहे उन ते ॿेड़ में त खणी आया झटियाल, छा बि कयूं कुझु बि कयूं। जी उन्हनि खुटाया 13,000 रुपया, 13,000 खुटायो। कल शाम तो तव्हां पैसा पेमेंट कयो। हुन ग़रीबनि हुया कोन, पिन मंगदार मिस्किन, उहा पैसा उन पूरा न कया, चई सही असां फिरी जाऊं। वरी मां वटि संगत साहिब जा फोन कराया, क़ुरान किताब खणी आया, साईं महिरबानी कयो तव्हांजे पारे में वेठा आहिनि। पोइ जेको हाणे शाम जो हुन मोचन खे घुरायो, मां बाद तव्हां फ़ैसिलो बि पाण करायो, मुला मचरू जे हाजी नवाब न आहे जी जी मोहम्मद नवाज़ फ़ैसिलो कयो आहे। हाणे उनखे बाबा हिकिड़े ॾींहुं न थिया त ख़ैर आहे, महिरबानी कयो बकरियूं वापसि ॾियो। उन्हनि चयो रेतो जे ज़ोर खे बि मोकल आहे, मामन आयो असां पंहिंजे फ़ैसिले ते न बीठाऊं, उन्हनि पैसा न ॾिना, असां हिनखे बकरी न ॾियासीं। मोहम्मद नवाज़ जो उन अब्बासी सां को तलक आहे छा साईं? कुझु बि कोन्हे, सारे मांझे में वेठो आहे, माना हिकिड़ी मोतबरी। अच्छा मोतबरी, ॾाढ जंहिंखे चइबो आहे। ॾाढो त तोखे मूंखे चए तोखे मोकल आहे, तुंहिंजे ज़ोर खे मोकल आहे, अब्बासी न ॾींदो बकरियूं, न ॾींदो। मां वेठो आहियां, मां खां हिते बदे खिलाई कई, पर मुंहिंजी उताक ते आयो, मां हुनखे कुझु न कयो। मां चवां मुंहिंजे बाबा गिले ते ई आहे, तूं भली मूंखे गारियूं ॾे, कुझु बि करे। बहरहाल उन बदे खिलाकी वधीक मां सां कई, पर मां हुन खां न ॻाल्हायो। छाजे करे सौट हाणे तुंहिंजे दुकान ते वेही करे मां तोसां कुझु बि ॻाल्हायां, तूं ॻाल्हाईंदे मां सां ग़लति आहे न? हा बिल्कुलु ग़लति आहे। ज़ोर ते मोची हुनजी बकरी जली वेठो आहे, फ़ैसिलो बि पाण कयो अथई, पर हिकिड़े ॾींहं में पैसा न ॿिए ॾींहं पैसा मिलनि था न जी। उन करे जेको आहे ज़ोर ई हुनजो दाशत गर्दी करे पैसनि में, ऐं न लिखत न ॻाल्हि न पन कुझु बि कोन्हे। उन ज़ोर ते हिकिड़ो कंहिं माण्हू जो माल कराए, ज़ोर जी बदमाशी आहे न। माना महर बि पंहिंजी ताक़त ॾेखारे थो, ऐं अब्बासी मोची जेको आहे उहो महर जे ज़ोर ते आहे। मोहम्मद नवाज़ ज़ोर ते आहे, हुसैनी फ़क़ीर। जी अदा जी जी। उनजी ज़ोरी हिकिड़ो तो ॿियो कहिड़े ॿ रुपया हुजनि, तूं ज़ोरी कान्हे में काए न साईं। कंहिं ॻोठ जे मौजूद माण्हू खे ॿुधाइणो पवंदो आहे, अदा हिन माण्हू ॾे मुंहिंजा पैसा आहिनि, इहे मूंखे वठी ॾियो। ईअं दादागिरी न आहे कभी साईं। दादागिरी करे ज़ोरी जेको आहे न, मां तव्हांखे अर्ज़ु कयो न साईं, इहो सरवर जी भर में इन वरे में जी आहे न ज़मीन नेकारनि जे अलाए कांदी आहे, तो ज़ोरी हुनजी बकरियूं काए बीहाई साईं। वरी मामन आहे तोखे ज़ोर खे मोकल आहे, तूं उनजी सपोर्ट करे। मां चवां हुनजी मां सपोर्ट कहिड़ी कयां थो, मां त उनजी सपोर्ट कोन कयां थो, पर तव्हांखे हिकिड़े ॾींहुं पैसा मां माज़रत कयां जी। पैसा खणी आयो आहे, उनखे वापसि कयो पंहिंजो माल। हा उन फ़ैसिलो बि तव्हां कयो आहे साईं, फ़ैसिलो बि उन्हनि पाण कयो। हू पैसा हिकु ॾींहुं लेट थी वियो, ग़रीब हुयो, ज़रूरु पट सट कंदो न कंहिंखो साईं। पैसा न असां फ्री विया आहियूं साईं, सुबुह 9 बजे पैसा खणी आयो, हुनखे बदमाशी आहे। ॿुधो न, मां इहा आगाह कई आहे SHO घोटकी खे, इंचार्ज चौक इंचार्ज जेको आहे अकबर मार खे। ठीकु माथेलो मूमल जी माड़ी जेको आहे माल बीठो आहे चोरी जो, बदमाशी करे काए यार, माना इहा बदमाशी आहे न। बिल्कुलु सरेआम बदमाशी आहे। ठीकु आहे मामन नवाज़ ज़ोर ते मुंहिंजा। हाणे 10 साल बाद TB मतलब त फालिज जे मरीज़ पेनू फ़क़ीर मिस्कीन इमाम बख्श झटियाल जे घर ते मोहम्मद आलिम मोची बासर ढोंगी पाण खे हुसैनी फ़क़ीर सर्राईंदड़ मोहम्मद नवाज़ महर जे ज़ोर ते 2 बकरियूं ज़बरदस्ती काहे वियो हो, ऐं हू एतिरो त ज़ालिम शख़्स आहे जो ॿिए भेरे बि मुअज़्ज़िज़ीन फ़ैसिलो कयो त हुनखे 13,000 इमाम बख्श झटियाल अदा करे, पर हू फ़ौरन फ़ैसिले तां फिरी वियो। पर सवाल उहो आहे त वाकई व्याजी मोहम्मद आलिम मोची जा पैसा इमाम बख्श झटियाल ॾे हुआ त हू 10-12 साल छो ख़ामोश रहियो। ज़रियनि मूजिब त घोटकी SHO मूमल जी माड़ी पुलिस चोरी वारे वाक़े ते एॾे वॾे ज़ालिम मोहम्मद आलिम मोची खे गिरफ़्तार बि कयो, पर क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिनाह रहमतुल्लाह अलैह जे विच में अचण ते खेसि बाइज़त घर पहुचायो वियो। पेनू फ़क़ीर इमाम बख्श झटियाल SSP घोटकी, DIG सखर, IG सिंध हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे मुअज़्ज़िज़ीन जजिस खे अपील कई त पाण मुरादो नोटिस वठी मूसां इंसाफ़ कयो वञे। मोहम्मद इसहाक़, क़ौमी हक़ीक़त, माथेलो मूमल जी माड़ी।